नाज़रीन वाक़िआ कंदासीं। सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त कश्मीर में 26 धाड़ियलनि पुलिस आॾो हथियार फिटा करे सरेंडर करे छॾियो आहे। हुन चयो त अमुन क़ाइमु थियण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। पंहिंजे बयान में सूबाई घर वज़ीर चयो आहे त कचे वारनि इलाइक़नि में रियासती रिट मज़बूत थी चुकी आहे। पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे ऑपरेशन जे दबाउ सबबि ॾोहारी पाण मुरादो पेश थी रहिया आहिनि। ज़ियाउल हसन लंजार वधीक चयो आहे त सिंध में मुकमल अमुन क़ाइमु थियण ऐं ॾोहनि जे ख़ात्मे ताईं गॾियल ऑपरेशन जारी रहंदो। ॾोहारियुनि खे हुकूमत जी सरेंडर पॉलिसी मां फ़ाइदो वठणु घुरिजे। हिकु भेरो ॿी अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त कश्मीर में 26 धाड़ियलनि पुलिस आॾो हथियार फिटा करे सरेंडर करे छॾियो आहे। अमुन क़ाइमु थियण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। पंहिंजे बयान में सूबाई घर वज़ीर चयो आहे त कचे वारनि इलाइक़नि में रियासती रिट मज़बूत थी चुकी आहे। हुन चयो त पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे ऑपरेशन जे दबाउ सबबि ॾोहारी पाण मुरादो पेश थी रहिया आहिनि। ज़ियाउल हसन लंजार वधीक चयो आहे त सिंध में मुकमल अमुन क़ाइमु थियण ऐं ॾोहनि जे ख़ात्मे ताईं गॾियल ऑपरेशन जारी रहंदो। ॾोहारियुनि खे हुकूमत जी सरेंडर पॉलिसी मां फ़ाइदो वठणु घुरिजे।